पंजाब हुकूमत तरफां 500 यूनिट ताईं इस्तेमाल कंदड़ वाहिपेदारनि लाइ बिजली फी यूनिट 14 रुपया सस्ती करण जो ऐलान। नवाज़ शरीफ चयो आहे त IMF वटि ॿीहर वेंदड़ी जेल में वेही तनक़ीद करे रहिया आहिनि। महांगाई ऐं बिजली जे बिलनि सबबि अवाम परेशान आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हुकूमत महांगाई जी ज़िम्मेवार नाहे। ॿीहर सवाल करे थो त आख़िर खेसि छो कढियो वियो। वज़ीर आज़म खे नेकाली ॾींदड़नि खां केरु पुछण वारो ई नाहे। 1600 जे बिलनि खे 18,000 में तब्दील कंदड़नि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न थियणु घुरिजे। उत्तर वज़ीरिस्तान में ऑपरेशन 3 दहशतगर्द मारिजी विया। हिकु ॼणो ज़ख़्मी। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां हथियार ऐं बारूद हथ। परडेही ऑफिस जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त परडेही हुकूमतुनि खे पाकिस्तान जे अंदरूनी मामलनि में मुदाख़लत करण खां पासो करणु घुरिजे। दहशतगर्दी रोकण लाइ अफ़गानिस्तान सां मामिलो थारियो वियो आहे। अफ़गान हथियारनि खे दहशतगर्द टोलनि ख़िलाफ़ कार्रवाई करणु घुरिजे। आसिम अरचन जी अमरीका में गिरफ़्तारी बाबति अञा का बि अॻभराई न थी आहे। पाकिस्तान अमरीका तरफ़ां ॼाण ॾियण जो इंतज़ारु करे रहियो आहे। बांग्लादेशी अवाम पंहिंजा मसइला पाण हल करे सघे थो। विचोबर में पैदा थियल सूरतहाल ते ॻणिती आहे। ग़ज़ा में इसराइल जा ज़ुल्म जारी आहिनि। यहूदी फ़ौज हमलनि में 40,000 फ़लस्तीनी शहीद थी चुका आहिनि। इसराइल जिनेवा कन्वेंशन जी भञकड़ी करे रहियो आहे। वालहर कश्मीर में भारत तरफ़ां 4 फ़लस्तीनी जो क़त्ल मुज़म्मत जोॻो आहे। अमरीका अॻूणनि फ़ौजियुनि जी गिरफ़्तारी खे पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो करार ॾेई छॾियो। पेंटागन जी तर्जुमान जो चवणु आहे त फ़ौजियुनि जी गिरफ़्तारी पाकिस्तान जो अंदरूनी मामिलो आहे। इलाक़ाई सलामती गॾियल टारगेट हासिल करण लाइ पाकिस्तान जी मदद जारी रखी वेंदी। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर क़ौमी हीरो अरशद नदीम जी कामयाबी खे क़ौम लाइ फ़ख्र जोॻो करार ॾेई छॾियो। ओलंपिक्स में शानदार कामयाबी हासिल कंदड़ अरशद नदीम जे एज़ाज़ में GHQ में तक़रीब। क़ौमी क्रिकेट टीम समेत मुख़्तलिफ़ टीमुनि जे रांदीगरनि जी शिरकत। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवणु आहे त अरशद नदीम जी कामयाबी समूरी क़ौम लाइ फ़ख्र जोॻी आहे। अरशद नदीम जी कामयाबी सां समूरी क़ौम खे ख़ुशी मिलियूं आहिनि। अहिड़ी मंज़िल रुॻो महिनत ऐं वरी हौसले सां मिली सघे थी। मुल्क में रांदीगरनि खे बाख़्तियार बणाइण लाइ हिमायत जारी रखी वेंदी। मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासी जी बरसातुनि जो सिलसिलो शुरू। नारोवाल, शकरगढ़, झेलम समेत पंजाब के मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ बरसात। आगान में बरसात ऐं भिकु किरण सबबि केतिरा रोड बंद। गिलगित बल्तिस्तान के केतिरनि ॻोठनि जो शहरनि सां राब्तो काटा। बलूचिस्तान ज़िले कोहिलो, हरनाई, सिबी, बोलान, झलमक्सी, नसीराबाद ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात। कराची समेत समूरी सिंध में सुभाणे खां तेज़ बरसात जी अॻकथी। शहरी ॿोॾि जो ख़तरो। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, ठटे, बदीन समेत ॿियनि ज़िलनि में तेज़ बरसात जो इम्कान आहे। घोटकी, सखर, खैबर कश्मीर में भी बरसात थींदी। बांग्लादेश जो बरतरफ इंटेलिजेंस चीफ कत्ल केस में 8 ॾींहनि जे रिमांड ते जेल हवाले। मेजर जनरल ज़ियाल हसन ते विॻोड़नि दौरान औरत खे क़त्ल करण जो इल्ज़ाम। फ़लस्तीनी सदर महमूद अब्बास फ़लस्तीनी क़यादत सां गॾु ग़ज़ा पटी वञण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू पंहिंजी समूरनि तवानाइनि सां फ़लस्तीनियुनि ख़िलाफ़ जारी अगराई रोकण लाइ कमु कंदा। समूरे ग़ज़ा ज़ंदनि जी आहे। हू अहिड़ो को बि हाल क़बूल न कंदा जेको इलाइक़े खे विरहाए। ग़ज़ा खां सवाइ का बि फ़लस्तीनी रियासत ठाहिण न ॾींदा। सखर बिराजा दरवाज़ा टुटण की जांच रिपोर्ट सेक्रेटरी आपाशी ज़रीफ खेड़ो हवाले। 1 जुलाई ते कायम कल कमेटी पंहिंजी रिपोर्ट तैयार करे छॾी। कुछ मामलन के खिलाफ बिराजा दरवाज़ा करण के फनी सबबन बाबत अहम ऐं छिरकाईंदड़ इंकशाफ। एक अॻूणे बासर चीफ इंजीनियर के दौरे में थियल कोताहनि बाबत कमेटी में इख्तिलाफ।